नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे वार्ड नंबर 1 सईद मौला में क़ाइम मेन प्राइमरी स्कूल जे भरिसां हलंदड़ स्कूल दौरान गटरनि ऐं नालनि जो गंदो पाणी टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबबि उथली पियो, जंहिं बाद स्कूल जे साम्हूं वारो रस्तो पाणी हेठि अची वियो ऐं गंदो पाणी स्कूल में पिणु काई पियो, जंहिं सबबि स्कूल जा शागिर्द ऐं उस्ताद सख़्त परेशान थी विया आहिनि। स्कूल मां मोकल थियण बाद पंहिंजे घर ॾांहुं वेंदड़ मासूम शागिर्द गंदे पाणी मां गुज़री वञण ते मजबूर थी विया आहिनि। ॿिए पासे टाउन इंतज़ामिया जी अहिड़ी नाअहली सबबि समाजी धुरियुनि ऐं ॿारनि जे वालिदिन में सख़्त कावड़ जी लहर छायल आहे। इन मौक़े ते शहरी लुत्फ़ अब्बासी ऐं ॿियनि जो चवणु आहे त शहर अंदरि सफ़ाई जो को बि इंतज़ाम न आहे। शहर जे हर पाड़े में गंदगी लॻी पई आहे, पर टाउन इंतज़ामिया अॻो निंड पियल आहे। गंदगी सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो, जॾहिं त मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे। हिननि डिप्टी कमिश्नर नौशरो फ़िरोज़, असिस्टेंट कमिश्नर भरिया ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी शहर में सफ़ाई जा इंतज़ाम बेहतर बनाया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।